अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम सिंधी शो में मां आहियां जो मेज़बान जहांगीर सहेड़ो। हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे प्रोग्राम सिंधी शो में ख़ुशि आमदीद चऊं था ऐं उमेद कयूं था त जिते बि हूंदा हमेशह जीअं ख़ुशि हूंदा। नाज़रीन, कोरोना वायरस जंहिं पूरी मुल्क में हींअर ताईं जंहिंजूं तबाहकारियूं जेके आहिनि से जारी ऐं सारी आहिनि, जंहिं लखनि जी तादाद में 50 लख जे लॻभॻि माण्हुनि खे दुनिया में जेका असां मुतासिर करे चुकी आहे ऐं लखनि जी तादाद में इंसानी जानियूं जेको आहिनि सो पिणु गिड़काए चुकी आहे। इन सिलसिले में जेको आहे सो काफ़ी माण्हू जेके आहिनि से जेके मरीज़ हुआ उहे लखनि जी तादाद में सिहतयाब बि थी जेके आहिनि से पंहिंजे घरनि ॾांहुं मुंतक़िल थी विया आहिनि। ऐं तव्हांखे ॿुधायां त लॉकडाउन जेको कोरोना वायरस आहे इन तमामु घणा नुक़सानात जिते इंसानी हयातियुनि ते मुख़्तलिफ़ क़िस्म जा असर विधा आहिनि उते तमामु घणा नुक़सानात बि ॾिना आहिनि। दुनिया जी इकॉनमी जेका असां विहारे छॾी अथसि, दुनिया जा जेके नंढा वॾा कारोबार आहिनि उहे बिल्कुलु ख़तमु करे छॾिया अथसि ऐं काफ़ी हद ताईं माण्हू जेके आहिनि से बेरोज़गारी वारी कंडीशन में अची विया आहिनि। इन सॼी सूरत हाल खां पोइ दुनिया जेका आहे सा इन ॻाल्हि ते पहुती त इन जो को न हल आहे न इन जी का दवा आहे। हिन जो हल सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो आहे त लॉकडाउन कयो वञे, माण्हुनि खे जेको आहे सो पंहिंजे घरनि ताईं महदूद रखियो वञे, जेको समाजी मेल जोल जेको आहे सो उन में घटिताई आंदी वञे त उहो ई इन जो इलाजु थी सघे थो। इन सॼी सूरत हाल खे मद्देनज़र रखंदे पाकिस्तान में जीअं हीअ वबा पहुती तीअं हितां जे जेके से हुकूमतुनि बि उन्हनि ते अमल पैरा थींदे हिन जो इलाजु न हुअण जी सूरत में लॉकडाउन जेको आहे सो हिते लॻायो। हाणे लॉकडाउन खे अॼु तक़रीबन जेके आहिनि से ॿ महीना जेके आहिनि खां मथे जेको अरसो गुज़री चुको आहे। इन लॉकडाउन पाकिस्तान में जिते हिकु वॾी फैक्ट्री खां वठी सिगरेट ऐं पान जी मांडड़ी जेका आहे उन ताईं जे माण्हुनि खे असरअंदाज़ कयो आहे, उन्हनि खे बेरोज़गार कयो आहे, त उते ॿियनि कारोबारनि खे बि तमामु घणो जेको आहे सो नुक़सानु रसायो अथसि। इन सिलसिले में आउं तव्हांखे ॿुधायां त नाज़रीन, जिते सभिनी कारोबारनि खे नुक़सानु पहुतो आहे उते हिकु कारोबार अहिड़ो बि आहे जेको इंसानी ज़िंदगियुनि सां लाॻापियल आहे ऐं जेको इंसान जी रोज़मर्रा जी ज़िंदगी में सहूलियतूं पैदा करे थो। जीअं आउं ॻाल्हि कंदुसि ट्रांसपोर्ट जी, त जेको ट्रांसपोर्ट आहे उहो मुकमल तौर ते लॉकडाउन जे करे जेको आहे सो बंदि आहे मुसलसल 2 महीननि खां वठी। जीअं त ॿिया मुख़्तलिफ़ कारोबार जेके आहिनि मुख़्तलिफ़ फ़ेज़नि में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेको आहे सो उनखे SOPs जे तहत हलाइण जी इजाज़त ॾिनी वई, पर ट्रांसपोर्ट अहिड़ो कमु आहे जेको अञा ताईं बि अॼु ॾींहं ताईं बि बंदि आहे। जीअं ई ईद वेझी आई, रमज़ान शरीफ़ आयो त हुकूमत नंढा वॾा कारोबार खोलण जी इजाज़त ॾेई छॾी। जीअं पहिरीं मरहले में आम वाहिपे जी शयूं जेके हुयूं उन्हनि जे इस्तेमाल जो जेको आहे सो इजाज़त ॾिनी वई। उन खां पोइ ॿिए मरहले में वरी जीअं जेको आहे सो त ख़रीदारी जे लाइ जेको आहिनि सो जो दुकानूं खोलियूं वयूं जंहिंमें मुख़्तलिफ़ जेके ईद जे हवाले सां जेका ख़रीदारी थींदी आहे उन्हनि जी इजाज़त ॾिनी वई। सुबुह जो 8 बजे खां शाम जो 5 बजे ताईं त पंहिंजो कारोबार खोले सघनि था ऐं कमकार करे सघंदा। इन खां अलावा जेको आहे सो इहा बि इजाज़त ॾिनी वई जेके वॾा वॾा मॉल्स आहिनि, जेके शॉपिंग सेंटर्स आहिनि, उहे बि खुलंदा सुबुह जो 8 बजे खां शाम जो 5 बजे ताईं, उन्हनि खे बि इजाज़त ॾी। पर ट्रांसपोर्ट आऊं तव्हांखे ॿुधायां जेको तमामु घणी सहूलियतूं पैदा करे थो इंसान, ख़ासि तौर ते मुतवसत तबिके जेके ग़रीब तबिके जा माण्हू आहिनि उन्हनि जे लाइ जेका तमामु वॾी सहूलियत आहे उहा मुसलसल जेका आहे सा गुज़िरियल 2 महीननि खां वठी बंदि आहे। उनखे कंहिं बि क़िस्म जी इजाज़त नाहे ॾिनी वई, जंहिंजे करे जेके आहिनि से माण्हू तमामु घणा परेशानी वारी सूरत हाल में मुब्तला आहिनि। ख़ासि तौर ते जेके सफ़र कंदड़ माण्हू आहिनि जेके ॾूरान इलाइक़नि ॾांहुं पंहिंजे घरनि ॾांहुं वेंदा ऐं हिन ईद जे मौक़े ते जॾहिं त ईद में 1 ॾींहुं बाक़ी वञी रहियो आहे, इहे सभु माण्हू जेके ॾूरान इलाइक़नि में वेंदा ऐं पंहिंजे ॿचनि में वञी जेका असां ईद कंदा उन्हनि खे इहा सहूलियत मुयसरु न आहे। इन सिलसिले में असीं अॼु हिते मौजूदु आहियूं हैदराबाद जे क़दीम बस स्टॉप, जंहिंखे बदीन बस स्टॉप जे नाले सां सुञातो वञे थो, उते मौजूदु आहियूं। उते असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं उन्हनि माण्हुनि सां जेके हिन लॉकडाउन जे करे मुतासिर थिया आहिनि, जंहिंमें हिननि गाॾियुनि जा मालिक आहिनि, ड्राइवर आहिनि, क्लीनर आहिनि ऐं इन सां लाॻापियल ॿिया कारोबार बि जेके आहिनि, जेके नंढा वॾा मिस्त्री आहिनि मुख़्तलिफ़ जा जेको आहे सो गाॾियुनि जा जेके कमु कनि था उहे बि तमामु घणा मुतासिर थिया आहिनि। अॼु असीं कोशिशि कंदासीं त तव्हांजी इन्हनि सभिनी सां ॻाल्हियूं करायूं, हैदराबाद जे मुख़्तलिफ़ बस स्टैंड्स जेके आहिनि उन्हनि ते हलूं ऐं जेके इंटरसिटी ट्रांसपोर्ट जेका बंदि आहे जंहिंमें रक्षा, 4 सीटर, सुज़ूकियूं, डाटसनूं जेके आहिनि से उहे बि आहिनि, उहे बि जेको आहे सो लोकल ट्रांसपोर्ट न हलण जे करे आम शहरी जेको आहे तमामु घणो परेशान थियो आहे। असीं कोशिशि कंदासीं त तव्हांजी इन्हनि सभिनी सां ॻाल्हि ॿोल करायूं, उन्हनि खां पुछूं त हू हिन लॉकडाउन वारी सूरत हाल में पंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़ारे रहिया आहिनि ऐं कहिड़ी तकलीफ़ुनि ऐं परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। जो ड्राइवर ट्रांसपोर्ट वाले हैं, ये जितने भी ड्राइवर हैं, ना इनको कोई इमदाद मिली है, ना इनको कोई पैसे मिले हैं, किसी के पास शनाख्ती कार्ड नहीं है, किसी के पास मैसेज नहीं आए हैं, किसी के पास मोबाइल नहीं है। समझ गया, कोई किधर का रहने वाला है, कोई किधर का रहने वाला है।
तो ये कुछ भी इमदाद या कुछ भी नहीं हुआ। बहरहाल और जो है ना एक डुकार जैसा पड़ गया है। अभी बहुत हो गया, जितना होना है अभी तो गरीब बेचारे मरने पे पूरे हैं बेचारे। अभी क्या करें गरीब, देखो अखबारों में देखो, हर चीज़ में देखो, लोग खुदकुशियाँ कर रहे हैं। छोटे छोटे गरीब बच्चे अपने, लोग अपने घरों के सामान बेच रहे हैं, कोई चरपाइयाँ बेच रहा है, कोई फ्रिज बेच रहा है, कोई क्या कर रहा है। बच्चों को तो नहीं भूखा रख सकते। ऐसा साहब है जो मजदूरी तो है नहीं है बिल्कुल, ऐसे रोज़गार जैसे टाइम पास करना है, जैसे मांग मांग के करना है, लोग हालात अच्छा नहीं। आप देखो सारा चीज़ें दुकानें बंद है, ये ऐसे कैसे चलेगा निज़ाम? रोटी होएगा पेट में तो कुछ चलेगा ना। अभी जिस आदमी का 5-6 बच्चे हैं वो क्या करेगा? ऊपर से भी अल्लाह का आसरा है, गवर्नमेंट की तरफ से भी कोई आसरा नहीं है। किसी को एक पाव आटा अभी तक नहीं मिला है तो क्या करेगा घर में? ये लोग भी बंद कर दिया, आटा भी नहीं मिलेगा, क्या खाएगा लोग? ये देखो करोड़ों रुपए का लोगों का गाड़ियाँ खड़ा, ऊपर मट्टी डला हुआ। रोजगार नहीं है, रोटी नहीं है, पानी नहीं है, बच्चे को अस्पताल ले जाए तो किससे मांगे? पर चलो हमारे को बताओ, कोई देगा? मांगे हुए भी नहीं देता। जब गवर्नमेंट ही ख्याल नहीं करेगा तो आम आदमी क्या करेगा? किस ठेकेदार ने ठेका तो नहीं लिया गरीबों का जो इतने लोग खिलाएगा? कोई दुकान वाला कब तक खिलाएगा? 2 दिन खिलाएगा, 3 दिन खिलाएगा, फिर कौन देगा? तो ये रोजगार थोड़ा थोड़ा लोगों के लिए खोले। ईद आ गया, हम लोग अपने बच्चों के लिए कुछ करें यार। एक रोज़ा है, रोज़े में अल्लाह का ही आसरा है, और तो बददुआ ही निकलती है मुंह से नो, अच्छी बात नहीं है। ऐसे ही उधर टीवियों पे बैठे हुए शोशे मारते हैं, ये कुर्सियों पे बैठे हुए हैं खामखा के लिए। हमने ये बांट दिया, हम गरीबों का ख्याल करता है। कौन ख्याल करता है भाई? अल्लाह ही ख्याल करे। सवारी 1 घंटे के बाद लेके आया। जब इधर बस स्टॉप पे कोई आएगा कराची जाने के लिए, बदीन जाने के लिए, मीरपुर खास जाने के लिए, जब आगे गाड़ी बंद है कौन आएगा घर से? अभी जाओ उस कपड़ा मार्केट में, अगर 2-4 दुकानें खुले, इतना हजूम है, किधर रोजगार करेगा यार? रक्शे वाला तो खुदा की कसम ऐसे है जैसे कभी कभी तो ईमान से, एक तो शहर में जुम दाव ट्रैफिक वाले भी परेशान करता है ईमान से, कभी बोलता है इंसान इसको जला देवे, जान ही छूट जावे यार। 2 महीने से जो हाल है ना वो सर बताने के लायक तो नहीं है सर, कि कैसे हम गुजर बसर कर रहे हैं सर। गरीब आदमी परेशान लगा पड़ा है कि वो खाए क्या पहने क्या सर। तो हुकूमत से गुजारिश है कि कुछ रहम करें। चीज़ें और महंगी होती जा रही है, समझ में नहीं आ रहा गरीब आदमी करे क्या। चीज़ें और महंगी होती जा रही है। अब गरीब बंदा अपना अफ्तारी का सामान नहीं ले सकता, 2 वक्त के आटा नहीं ले सकता। आटा आप देखें कितना महंगा हो गया सर। 2-2.5 महीने हो गए हैं। लॉकडाउन की वजह से बेचारे रिक्शे वाले मज़दूर बहुत परेशान हैं। हुकूमत की तरफ से तो कोई भी इमदाद जो है ना वो हमें नहीं मिली है। कोई राशन वाशन ये वो किसी किस्म की भी नहीं है, समझे। लॉकडाउन जो है ये अभी जो है ये 2-3 दिन से थोड़ा, ये कुछ दिनों से ईद की वजह से थोड़ा नरम हुआ है। ये है कि 200-400 रुपए की जो है वो हो जाती है, बस अपना दाल रोटी का गुजारा होता है। बाकी अल्लाह जो है वो बहुत बड़ा है, समझे, वो मालिक है। वो तो पत्थर में कीड़ा है, वो उसको भी जो है ना वो रिज़्क देगा। गरीब आदमी का कोई अल्लाह ही है बस सुनने वाला, और गरीब आदमी की सुनने वाला कोई भी नहीं है दुनिया के लिए, समझे। या वज़ीर आज़म की मेहरबानी है जो कि इन्हें एहसास प्रोग्राम चलाया। हमारा तो उसमें भी नाम नहीं है एहसास प्रोग्राम में। बस वो जो गरीबों को वो 12,000 रुपये मिल रहे हैं, ये भी इस दौर के अंदर ये भी बहुत बड़ी बात है। 2 महीना 10 ॾह थी विया आहिनि, तंहिंमां असांखे ॾाढी बेरोज़गारी आहे। असांजे जेको गाॾी सभु बंदि आहिनि, न ख़ाली कार हली आहे, तंहिंखां न वैन न कोच, सभु गाॾियूं बंदि आहिनि। त वॾी तकलीफ़ आवाम खे बि आहे, असांखे बि तकलीफ़ आहे, स्टार्टरनि खे बि। का शइ न आहे, का घर में माना एतिरो न आहे असीं खाई सघूं। असां चऊं था, असां चऊं त हलणु खपे, असां ख़ुशी हलणु खपे। इहे बेरोज़गार छोकिरा जूस खपाइण वारा वीचारा जेके बसियुनि में जूस खपाईंदा आहिनि, उहो बि बेरोज़गार वीचारा आहिनि। बिल्कुलु का शइ न आहे। असां हिन कोचनि में असां दाल पिसे खपाईंदा आहियूं, जूस वग़ैरह खपाईंदा आहियूं, पर 2-3 महीना लॻे थो गाॾियूं बंदि आहिनि, सफ़ा बेरोज़गार हूं। असांखे का शइ न मिली आहे, न हुकूमत तरफ़ां का, न राशन न छा। तव्हां ॾिसो था हिते का शइ न आहे। परियां साम्हूं मुंहिंजी पेती पई आहे, पर सॼो ॾींहुं ईअं वेही सौ बि कोन थिए। न त गाॾियूं ट्रांसपोर्ट असां चवंदा हली वञे, जीअं असांजी उन गाॾियुनि में असांजी रोज़ी पाए। इन हिसाब ॿियो असांखे कुझु कोन्हे को। जीअं गाॾियूं हलंदियूं त हर कंहिंजी रोज़ी आहे, उन में असांजी रोज़ी आहे। क्लीनर वीचारा, ड्राइवर वीचारा, कंडक्टर वीचारा सभु दर बदर वेठा आहिनि, उन्हनि जी तरफ़ां कुझु का शइ न मिली आहे। बसि असां चवंदा इन करे ट्रांसपोर्ट हलियो वञे, जीअं असांजी रोज़ी थिए, ॿिए कंहिं ग़रीब जी रोज़ी थिए। टोपियूं खपाईंदा आहियूं, सफ़र गुज़र कंदा, हाणे ट्रांसपोर्ट बंदि आहे, हाणे असांजी रोज़ी किथां थिए? इन ते असांजो रोज़गार आहे, असां पंहिंजा बचा पाईंदा आहियूं। हाणे सॼो रोड बंदि लॻो पियो आहे, ट्रांसपोर्ट कोन्हे, किथां रोज़गार थिए, छा कयूं? न को राशन मिलियो आहे, न को ॻाल्हि, न को पंहिंजो टोपी माण्हू को वठे कोन थो। हुते वञी दुकानदार महांगी ॾियनि था, हिते सस्तियूं घुरनि। असां कारियूं होटल बंदि आहिनि, रेस्टोरेंट सभु बंदि लॻा पिया आहिनि, को माण्हू कोन्हे, को गाॾी कोन्हे, छा कयूं? रोडनि ते पोइ बि खणी वेठा आहियूं, मजबूरी कयूं।
अलाह रोज़ी ॾे थो मिड़ई पोइ हिमत मरदा मदद ख़ुदा कयूं वेठा आहियूं, अलाह रोज़ी ॾे थो साईं। हुकूमत जे तरफ़ को राशन न मिलियो आहे, को असांखे पैसो न मिलियो आहे, का असांखे शइ न मिलियो आहे, हिन महिल असां ईअं विला वेठा आहियूं, बसि अलाह जे आसरे ते वेठा आहियूं। तो गाड़ियों की सवारियां भी उठाने नहीं दे रहे थे, तो हम लोग बहुत परेशान हैं। रमज़ान का महीना है, काम के लिए निकले हैं, मेहनत मजदूरी के लिए, गर्मी आप देख रहे हैं, तो बहुत परेशानी है, बहुत मुश्किल का सामना करना पड़ रहा है। यहाँ आते हैं कराची से सवारी लेके, यहाँ से खाली जाना पड़ता है, सवारी है ही नहीं, और जो होती है वो अपने बंदे जो पुराने होते हैं वो ले जाते हैं, हम ये है कि खड़े रहते हैं। हाँ जाहिर बात है, नुकसान कारोबार में नुकसान भी है, फ़ायदा भी है, कभी कभी फ़ायदा भी होता है, कभी कभी खाली भी जाना पड़ता है। आप क्या चाहेंगे कि ट्रांसपोर्ट खुलनी चाहिए? ट्रांसपोर्ट मुकम्मल तौर पे खुलनी चाहिए। ट्रांसपोर्ट की वजह से तो हज़ारों लोग, लाखों लोग जो हैं वो घर में बैठे हैं, राशन की कमी है, खाने के लिए रोटी नहीं है, सालन नहीं है। लॉकडाउन जो है इसको ख़त्म करना चाहिए और कम से कम लोगों को काम करने दें, ताकि वो अच्छा जो है ना वो अब कम से कम अपने घर का खर्चा तो चला सके। जी नाज़रीन, हिते बदीन स्टाफ ते मौजूद जेके गाड़ियुनि जा मालिकान हुआ, ड्राइवर हुआ, क्लीनर हुआ ऐं जेके मिस्त्री हुआ, उन्हनि सभिनी जी अवां ॻाल्हि ॿोल ॿुधी त उन्हनि जो इहो ई चवणु आहे त असां हिन लॉकडाउन जे करे तमामु घणा परेशान थिया आहियूं। हुकूमत कंहिं बि क़िस्म जी का मालिकी नथी करे, असां तमामु जेका असां तकलीफ़ वारी ज़िंदगी जेका असां गुज़ारे ते मजबूर थी विया आहियूं, छो जो मालिकनि बि कुझु अरसे ताईं त असांजी मदद कई, पर उन खां पोइ जेको आहे सो मालिक बि हथ कढी विया आहिनि ऐं असांजी कंहिं क़िस्म जी का मदद न थी रही आहे, ऐं जंहिंजे करे असीं तमामु घणो जेको आहे सो परेशान वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। नाज़रीन, सिलसिले खे अॻियां वधाईंदासीं, इन वरी ॿिए कंहिं नए हिकिड़े ॿिए स्टाफ ते हलूं था, उते अवां जी ॻाल्हि ॿोल, उते मौजूदु ड्राइवरनि, क्लीनरनि ऐं जेके गाॾियुनि जा मालिक आहिनि उन्हनि सां अवां जी ॻाल्हि ॿोल कराईंदासीं त उहे इन लॉकडाउन वारी सूरत हाल खे कीअं था ॾिसनि ऐं उन्हनि जो छा चवणु आहे। इन सिलसिले में असीं हिते वठूं था हिकु नंढी साईअ खां पोइ वरी अवां सां कंहिं ॿिए बस स्टैंड ते जेको आहे सो गुफ़्तगू खे पंहिंजी खे जारी रखंदासीं। तेसिताईं केॾांहुं न वञिजो, ॾिसंदा रहिजो धरती न्यूज़। वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर प्रोग्राम सिंधी शो में अव्हांखे ख़ुशि आमदीद चऊं था। नाज़रीन, असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं हैदराबाद जे ॿिए हिकु जेको आहे सो वैनुनि जे स्टॉप ते, जितां तव्हांखे ॿुधायां त वैनूं हितां पूरी सिंध में जेके आहिनि से वञनि थियूं ऐं अचनि थियूं, जीअं त मीरपुर ख़ासि, नवाबशाह थियो, कराची थियो ऐं ॿिया जेके ॾूरां इलाइक़ा आहिनि उन्हनि में हितां माण्हू सफ़र कनि था। हिते हाणे पहुता आहियूं, हिते ॻाल्हि ॿोल कराईंदासीं उन्हनि साॻियनि माण्हुनि सां जेके गाॾियुनि जा मालिक आहिनि, ड्राइवर आहिनि, क्लीनर आहिनि या इन्हनि सां वाबस्ता जेके ॿिया मिस्त्री आहिनि, त हुननि खां पुछण जी इहा कोशिशि कंदासीं त तव्हां जेको आहे सो लॉकडाउन वारी सूरत हाल खे कीअं पिया ॾिसो ऐं हुकूमत खां तव्हांजी कहिड़ी डिमांड आहे ऐं कहिड़ा सबब आहिनि जो हुकूमत जेका असां ट्रांसपोर्ट खे हलाइण जी इजाज़त न पई ॾिए अञा ताईं, कहिड़ी वजूहात आहिनि, इहा जेका असां कोशिशि कंदासीं ॼाणण जी त हू छाजे करे इन परेशानी में जेको आहे मुब्तला थी विया आहिनि ऐं हुकूमत उन्हनि जी मदद कंहिं क़िस्म जी का कई आहे न कई आहे, या हुननि जी डिमांड हुकूमत खां कहिड़ी आहे। सिंध में ट्रांसपोर्ट बंदि आहे, पंजाब सॼो खुलियो पियो आहे। असां चाहियूं था त जेकर पंजाब खुलियो पियो आहे, ट्रांसपोर्ट खुलियो पियो आहे, सिंध खे बि खोले वेठा आहियूं। मिड़े पिनी सिनी वक़्तु पेट त पालणो आहे न असांखे, ॿियो हाणे गवर्नमेंट त असां गॾु कोन पहुचाए ॾिनो आहे त तव्हां खाओ, चुप करे वियो। गाड़ी कान थी मिले, शहदाद कोट जी भी गाड़ी कान थी मिले, बीठा हूँ परेशान आहियूं। हुकूमत खे करणु खपे, गाड़ी ट्रांसपोर्ट खोलणु खपे उन खे, पर का हुकूमत का करे ई नथी इंतज़ाम। हाणे बीठा हूँ, सुभाणे न परे ईद आहे, हाणे परेशान लॻा बीठा हूँ, पंहिंजनि सां ईद करण लाइ बीठा हूं थिया। इहे 2-3 ॾींहं जेके 2 ॾींहंनि जे लाइ इन्हनि खे खपनि, खोलणु खपे, पर हुकूमत कुझु करे ई कान थी, बैठा हूँ परेशान। अलाह ग़रीब आवाम छा करे सघंदो? हाँ, विफ़ाक़ खोले छॾियो आहे, असां सिंध खे बि खपे खोलणु न। केतिरो आवाम परेशान लॻो पियो आहे, हिन में मुंशी या ड्राइवर या क्लीनर या कोई बि हो त पिनी बि गुज़ारो करे थो, आवाम छा कंदो? एतिरो उन्हनि खां ज़्यादा ग़रीब आवाम वेठल आहिनि, जेको सुबुह जो 300 कमाइण वारो, शाम जो खाइण वारो आहे, उहो छा कंदो? ईद जो टाइम आहे, आवाम केतिरो परेशान आहे, कीअं न हलणु खपे? कार वारो घणो किरायो थो वठे, हिन में कोच घणो किरायो वठंदो आहे? हाँ, आवाम परेशान न आहे। ॿियो महीनो आहे, मालिक मकान मसवाड़ जेको आहे चए थो भाउ ॾियो या घर ख़ाली कयो, काॾे वञूं ग़रीब माण्हू छा कयूं? गाॾियूं बंदि, रोज़गार बंदि आहे। गाॾी ड्राइवर आहियूं, गाॾी हलाईंदा आहियूं,
कराची हैदराबाद असांखे बि नाइल कयूं, घर वारे जो बि कार्ड नाइल कयूं, ग़रीब माण्हू काॾों वञूं, काॾे बचड़ा पालियूं, ईद जो इहो ई सहारो 12,000 मिलंदा, उहो बि नाइल करे छॾियूं, काॾे वञूं ग़रीब माण्हू। साईं असां रश्का हलाईंदा आहियूं, पर असां ही महीना जेके आहिनि असां ॾाढा ख़र्च पइजी विया आहिनि साईं, ऐं कुझु त महिरबानी करियो, कुझु अपील करियो साईं। अलाह जो आसरो आहे, मां जो आसरो आहे, ट्रांसपोर्ट खुलणु खपे साईं। असीं ग़रीब किॾां वेंदासीं, मज़दूर माण्हू किॾां वेंदासीं। शहर में रोज़ी था कयूं, कंहिं महिल कार में, कंहिं महिल घिटियुनि में मिड़े हुतां हुतां त खाइणो आहे न, को ॾींदो त केरु कोन न असांखे, इन जा फाले था असां रोज़ी पिया मिड़े कयूं। माण्हुनि खे छा आहे त वार पासपोर्ट कोन्हे खुलियल, केरु चवंदा खोलियूं, केरु था चवनि नथा खोलियूं, रोज़ रोज़ आसरा ग़रीब माण्हू वञूं काॾे, किथां खाईंदासीं। ईद लॻी पिया माण्हू केॾा परेशान आहिनि, पोइ बि हिकिड़ी गाॾी नथी अचे लॻे, वेठा आहियूं आसरे में, अलाह ॾींदो रोज़ी थींदी। गाॾियूं खुलनि त रोज़ी सभिनी ग़रीबनि जी रोज़ी आहे, ॿियो केॾां खाईंदासीं। हे महांगाई दौर हाणे 200 कमायूं था, 200 खाऊं, लटा कपिड़ा केॾां वठूं, बच्चा बुख ते वेठा आहिनि। हे जेके इन मैसेज जा पैसा उहे बि नथा ॾियनि, उहे बि मोटा छॾनि, ग़रीब माण्हू 10 चकर पंधु कयोसीं, नादरा वारनि बि उन्हनि जवाबु ॾिनो, मैसेज सही आया त बि असांजा ग़लति नाला करे ऐं मोटा छॾनि। ईद जे करे सभु ग़रीब परेशान, ट्रिपल किराया था भरनि, डबल बि नथा भरनि, ट्रिपल किराया था भरनि। जेको किरायो लाड़काणी जो 500 रुपयो उहो 1500 2000 में थो वञे, हलणु खपे, छा ग़रीब वञी पंहिंजे घर मिट माइट वटि कनि। हितां लाड़काणे वञनि था, लाड़काणे में ख़ाली था अचनि, 3000 रुपया बचनि था गाॾीअ खे, 6000 रुपये जो ख़र्चो आहे, 3000 रुपया गाॾी जो बचत आहे, 1000 रुपयो ड्राइवर गणे थो, 2000 रुपया गाॾी खे बचत, ॿियो त को ख़ासि अहिड़ो ॻाल्हि कोन्हे। भाई ग़रीब असां 3 महीना बेरोज़गार लॻा वेठा आहियूं, बरादरी छा कयो असांजे लाइ, रुॻो पंहिंजा पेट भरियूं, पंहिंजो भरे थो हर शइ, असां 3 महीना बेरोज़गार लॻा वेठा आहियूं, असांजा बच्चा परेशान आहिनि। मुरादली छा के पुलिस वारा पैसा था वठनि, हर जॻह ते पुलिस वारा पैसा था वठनि, 500 ॾियो, 1000 ॾियो, पोइ गाॾी हलाए। 3 महीना थी विया आहिनि, की लूणी थेली सां कोन ॾिनी आहे, हितां पुछां त को तकलीफ़ असांखां, असांजा बच्चा बुख ते वेठा था हुते, मथां ईद लॻी पिया, असांखे कपिड़े लाइ पैसा न खपनि, असांखे खपनि पैसा असांखे ॿार पेट जे लाइ। खुलनि SOP ॾियनि, खोलनि, टैक्स घटि कनि, फ्यूल घटि कनि, हलाईंदासीं SOP जे मुताबिक़। असां पढ़े लिखे हर शइ में ख़बर आहे, तव्हां घटि कयो, फ्यूल घटि कयो, टैक्स न वठो, 1000 रुपया टैक्स आहे, पर हुतां खां हैदराबाद खणी कराची 1000 रुपया टैक्स आहे, ख़तमु कयो टैक्स पंहिंजो। हिकिड़े बच्चे खे ख़बर आहे कहिड़ी अवाम जी तकलीफ़ हाणे गुज़रे, पाकिस्तान जी अवाम, सिंध जी अवाम, हर माण्हू ख़बर आहे, उन बावजूद करे ॻाल्हाए कोन थो पियो। रुगो हर जगह ते बीठी आहे, पुलिस डिस्ट्रिक्ट पुलिस बीठी आहे असांखे पैसनि जे लाइ, ट्रैफिक पुलिस बीठी आहे असांखे पैसनि लाइ, हर माण्हू असांखे पैसा थो वठे पियो ज़ुल्म असां सां। सिर्फ 90,000 रुपये हमने होटल से कहा, होटल का हम तेरे को चेक भी दिखा सकते, वो तेरे को बोल भी सकते, और हम क्या नुकसान अपना बतावे, जिससे सिर्फ हाथ जोड़ते ताकि हमारा ट्रांसपोर्ट खुलवा देवे, और कुछ भी नहीं चाहते हम, हमारा ट्रांसपोर्ट खुलवा देवे। ईद का मौसम है ताकि आवाम को भी सहूलत होवे, हम लोग भी 10-20 रुपये कमावे, अपना बच्चों के लिए रोज़ी करे, हम और कुछ भी नहीं बोलते सिंध हुकूमत का। वो 12,000 रुपये खुदा इन लोग का नसीब करे, खाली हमारे को अपना मेहनत की इजाज़त देवे, वो हमारे लिए काफ़ी है, नहीं चाहिए हमारे को अपना मेहनत खुलवा देवे। अल्लाह का लाख लाख शुक्र है, हमारा हम लोग का अंदाम ही पूरा है, अपने बच्चों के लिए रोज़ी के लिए इन लोगों ने रोकवाया, ये हमारे को अपने बच्चों के लिए रोज़ी को खुलवा देवे। नहीं 12,000 चाहिए, नहीं 12 लाख चाहिए, चाहिए तो खुदा के दरबार से चाहिए। लोग बड़े परेशान हैं, लोग इधर उधर जाने के लिए परेशान है, कोई कराची जाने के लिए, कोई मीरपुर जाने के लिए। सिंध हुकूमत ने तो कह दिया है कि लॉकडाउन ख़त्म किया जाए, ट्रांसपोर्ट खोली जाए, लेकिन इधर जो है कोई उस पर अमल दरामद नहीं हो रहा, और बड़े लोग परेशान हैं, और बड़ा इधर जो है ना मसला बना हुआ है, और लोग आते हैं परेशान होके बच्चों के साथ चले जाते हैं वापस। कम से कम 50,000 आदमी बेरोज़गार है, पूरा अड्डे का माहौल सारा ख़त्म है, मिस्त्री, मैकेनिक, गाड़ियों वाले, ड्राइवर, कैलेंडर, ट्रक अपना टायर वाले, कमानी वाले सब परेशान हैं। ट्रांसपोर्ट खोली जाए, लोगों को आसानी दी जाए, किराए में कमी की जाए, टूल टैक्स ख़त्म किया जाए, डीजल कम किया जाए, ये सारी शराइतें हैं, और क्या है। वैसे तो नहीं चल सकता निज़ाम जब तक ये इन शराइतों पे अमल नहीं होगा। लिहाजा ये कि लॉकडाउन खोला जाए, जो मजदूरों की, गरीबों की, जो रोज़गार दिहाड़ी करने वाले लोग हैं वो परेशान हैं, और ये गाड़ियाँ ट्रांसपोर्ट आप देख रहे हो ये सब खड़ी हैं। लिहाजा ये में जो रोज़ कमाने वाले हैं वो बहुत ज़्यादा परेशान हैं, जिसमें ट्रांसपोर्ट से वाबस्ता लोग, घरेलू, जिसमें 3-4 साढ़े 4 हज़ार आदमी जो है बेरोज़गार हुआ है। लिहाजा सिंध गवर्नमेंट जो है नाजायज़ कर रही है, जुल्म कर रही है, लोगों को बर्बाद कर रही है, मतलब ये अपने मफाद के लिए पब्लिक से खेल रही है। लिहाजा ये है कि सिंध गवर्नमेंट को खैरियत होनी चाहिए कि ये अपना लॉकडाउन खोले और लोगों को रोज़गार करने की इजाज़त दी जाए। हमारे को बहुत नुकसान हुआ है, हमारी गाड़ियाँ खड़ी हुई हैं,
हमारो कोई रिलीफ पैकेज नहीं दिया जा रहा है और हमारी ट्रांसपोर्ट चलाई जाए। हमारा मुतालबा है कि हमारी ट्रांसपोर्ट चलाई जाए। और ट्रेन चालू हो गई है, पंजाब चालू हो गया है, पंजाब में गाड़ियाँ चालू हो गई, हमारे को इधर नहीं रिलीफ दिया जा रहा है, हमारी गाड़ियाँ नहीं चलाई जा रही है। ये जो रिक्शे वाले, कार, बसें वाले सब परेशान है। फ्लाइट चालू हो गई है, इसमें 20-20 हज़ार रुपये ज़्यादा ना उसमें लिया जा रहा है। कोच वालों को ये बोलें कि 20 आदमी अवर करें, इससे ज़्यादा नहीं। 50 सीटर है, 50 में 20 बिठाएंगे तो कैसे फ़ायदा होगा। इस वजह से कि अभी यही है कि गाड़ियाँ खोली जाएं, कुछ भी नहीं, ये खुद ही खा लें, हमारे को कहाँ से देंगे, हम अपनी मेहनत करके खा लें, यही बहुत है। ये 12-12 हज़ार, 15-15 हज़ार दिए, ये अमीरों को ही मिले, कोई गरीबों को रुपया नहीं मिला है। ये 10-10 किलो आटो की बोरियाँ आई हैं, 1000-1000, 10-10 हज़ार, ये किसी को भी नहीं मिली है, सब अपनी अमीरों के घरों में गई हैं। 1 रुपया गरीब को नहीं मिला है। बस नाम है कि 12 हज़ार मिले, 15 हज़ार मिले, 20 हज़ार मिले, ये सब अमीरों को मिले। गरीबों के घरों पे जाके पता करेंगे क्या है, कुछ नहीं है। बहुत बड़ा नुकसान हुआ है, तकरीबन सारे यहाँ पे बेरोजगार हो गए हैं। कोई पूछने वाला नहीं है, कोई कहने वाला नहीं है, कोई सुनने वाला नहीं है। गाड़ियाँ खड़ी हुई हैं तुम लोगों के सामने, आप लोग देख सकते हो वाज़े तौर पे। सब कंडक्टर की ड्राइवर, कंडक्टर, मालिकान सब परेशान लगे हुए हैं। कोई पूछने वाला नहीं है, कोई कहने वाला नहीं है, कोई सुनने वाला नहीं है। ना कोई इमदाद बोला ये इमदाद आ रही है, ये आ रहा है फलाना। कंडक्टर 2-2, 3-3 महीने हो गए भूख से मर रहे हैं, कोई पूछने वाला नहीं है। अब बोल रहे हैं आज चल रहे हैं, कल चल रहे हैं, परसों चल रहे हैं। कारें 15-15 हज़ार रुपये किराया ले रही हैं। गवर्नमेंट हमारे को कह रही है कि भाई 20-40 आदमी नहीं 20 लेके जाओ, 20 आदमी लेके जाओ। 20 भी किस तरह लेके जाओ, उसमें किराया कम कर रहे हैं तो वो वारे में ही नहीं आ रहा है। कम से कम इस तरह तो वो जो गाड़ी का डीजल है, टूल है, पूरा तो हो जाए। बहरहाल मेरी गवर्नमेंट से अपील की जाती है, मेहरबानी करके ये लोग जो बेरोज़गार हो गए, कंडक्टर, ड्राइवर, इनके संग थोड़ा ताबून किया जाए। इमरान खान ने बोला 12-12 हज़ार रुपये देंगे, वो भी हमें नहीं मिले। बहुत बुरा हाल है, लोगों से मांगते मांगते यहाँ पर थक गए। मालिकान जो है उनके पास पैसे भी ख़त्म हो गए। वो बोल रहे मेहरबानी तुम अपना खुद मदद करो, कोई और काम करो। बताया अभी हम कहाँ जाए, हम ट्रांसपोर्ट में छोटे से बड़े ट्रांसपोर्ट में अभी और काम हमारा कोई है नहीं। बताया आप क्या करें, कहाँ जाए। असांखे डिप्लो वञिणो आहे, को बि गाॾी असांखे हिते न पई मिले। जेका पब्लिक ट्रांसपोर्ट आहे सॼी बंदि लॻी पई आहे ऐं ग़रीब तबिको जेको आहे सॼो परेशान लॻो पियो आहे। कारूं वञनि पियूं ऐं उहो उन्हनि जो 2-2 हज़ार, 2500, 3-3 हज़ार रुपया पैसेंजर लॻो पियो आहे। उन्हनि लाइ असां जाम परेशान आहियूं। उहो असां सम्झी सघूं था त वायरस आहे, उन खां असांखे उन शयुनि जो अवॉइड करणो पवंदो, सोशल डिस्टेंसिंग रखणी पवंदी ऐं मास्क असांखे यूज़ करणो पवंदो। पर उहो बि शइ उन सां गॾोगॾु पेट जो बि ॾिठो पवंदो, छो जो असां ग़रीब माण्हू जेकॾहिं असां 4-4 हज़ार रुपया गाॾियुनि जा भरे करे घर पुॼूं था। जी नाज़रीन, प्रोग्राम सिंधी शो में अॼोके मौज़ूअ ते जेको ट्रांसपोर्टरनि सां लाॻापियल मौज़ूअ उन ते अवां ट्रांसपोर्ट हैदराबाद जे ट्रांसपोर्टरनि जी ऐं उन पेशे सां वाबस्ता माण्हुनि जी जेके से ॻाल्हियूं ॿोलियूं ॿुधियूं ऐं उन सिलसिले में जेके मुसाफ़िर आहिनि उहे कहिड़ी तकलीफ़ूं ऐं परेशानियुनि खे जेको आहे सो मुंहुं ॾेई रहिया आहिनि। अवां सभिनी जी ॻाल्हि ॿोल ॿुधी त ईद जो मौक़ो लॻो पियो आहे। असां ॻाल्हि कंदा आहियूं सभिनी खां पहिरीं उन्हनि मुसाफ़िरनि जी जेके हितां खां ॾूरान इलाइक़नि ॾांहुं वञण जे लाइ परेशान हाल आहिनि। हिते हैदराबाद पूरीअ में जेके पंहिंजे प्यारनि ॾांहुं हिन ईद जे त्योहार ते जेको आहे सो वञी ईद करणु चाहिनि था पंहिंजे घरनि सां, घर में पंहिंजे बचनि सां गॾु, पर उन्हनि खे ट्रांसपोर्ट जी सहूलियत न हुअण जे करे जेको आहे सो तमामु घणी तकलीफ़ पेश अची रही आहे। जेतिरे क़दुरु ॻाल्हि कंदासीं त जेका हल्की फुल्की ट्रांसपोर्ट हले पई उन में प्राइवेट गाॾियूं त हलनि पियूं, पर उहे एॾा वॾा जेके आहिनि से भाड़ा ऐं किराया जेके आहिनि से उन्हनि माण्हुनि खे पंहिंजी मंज़िलुनि ताईं पहुचाइण जा वसूल करे रहियूं आहिनि, जेको हिकु आम विचोले तबिके माण्हूअ जे लाइ जेको आहे अदा करणु तमामु घणो मुश्किल ऐं तकलीफ़ दे अमल आहे। ऐं तव्हांखे ॿुधायां त हुकूमत जीअं ई लॉकडाउन हयो आहे, अॼु उनखे 2 महीना गुज़री विया आहिनि, हाणे ईद में बाक़ी 1 ॾींहुं बचियो आहे, त माण्हू तमामु घणी जेका सो तकलीफ़ में अची विया आहिनि ट्रांसपोर्ट न हलण जे करे। हुकूमत कोरोना जे मूज़ी मर्ज़ जी रोकथाम जे लाइ लॉकडाउन त लॻाए छॾियो, पर लॉकडाउन खां पोइ असां वटि असांजी हुकूमत उन वटि को मैकेनिज़म न रहियो त इन लॉकडाउन जे सबबि जेके माण्हुनि खे असीं घरनि ताईं महदूद करे रहिया आहियूं, जेके पंहिंजो कारोबार बंदि करे जेके आहिनि से घर वेही रहिया आहिनि, 2 महीननि जो अरसो तमामु वॾो अरसो हूंदो आहे, त उहे पंहिंजो गुज़र बसर जेको आहे सो कीअं कंदा। असां वटि अलमियो इहो आहे त असीं पूरी दुनिया मां जिते जिते जेको आहे सो कोरोना वायरस जेको आहे सो पंहिंजूं तबाहकारियूं कयूं आहिनि, जिते जिते कोरोना वायरस फैलिजियो आहे उन्हनि जा मॉड्यूल, उन्हनि जा तरीक़ेकार त असीं हिते खणी आयासीं,
पर उन्हनि खे हलाइण जे लाइ असां वटि कंहिं बि क़िस्म जो को हिते मिकेनिज़म न हो त उन्हनि माण्हू जेके इन लॉकडाउन जे करे परेशान थी वेंदा हलिया उन्हनि खे जेको आहे सो असीं फैसिलिटेट कीअं कयूं, उन्हनि खे सहूलियतूं कीअं ॾियूं। दुनिया जा ॿिया जेके तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि, जीअं असीं ॻाल्हि कंदासीं अमेरिका, बर्तानिया ऐं जेको आहे सो फ्रांस वग़ैरह जी ऐं इटलीअ जी, त उहे दुनिया जा तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि, दुनिया जा सरहदीअ वारा मुल्क आहिनि, दुनिया जा सुधरियल मुल्क आहिनि। उन्हनि जॾहिं लॉकडाउन लॻायो त उन्हनि पंहिंजे शहरियुनि खे जेको आहे सो सहूलियतूं बि उन लेवल जी ॾिनियूं त उन्हनि खे इन लॉकडाउन जी एतिरी तकलीफ़ महसूसु न थी जेका असांजे हिते मुल्क में, असांजे हिते शहर में जेको आहे सो माण्हू जिन तकलीफ़ुनि ऐं परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। इन जो सबबु इहो आहे त शायदि हुकूमतूं नॉन सीरियस आहिनि इन्हनि सभिनी मामलात में, त असीं रुगो वेही वॾा वॾा बयान त ॾियूं था, ऐवाननि में वेही वॾा वॾा बयान त ॾियूं था, पर हुननि जी का बि मदद नथा करे सघूं। ऐं तव्हांखे ॿुधायां त ट्रांसपोर्ट जेका आहे सा हिकु अहम हिसो आहे आम माण्हूअ जी ज़िंदगीअ जो, ऐं ख़ासि तौर ते हिन ईद जे मौक़े ते ट्रांसपोर्ट जो बंदि थियणु तमामु जेको आहे सो तकलीफ़ देह अमल आहे। माण्हू तमामु घणा परेशान आहिनि। जिते बैनल सूबाई ट्रांसपोर्ट बंदि आहे उते उन सां गॾोगॾु तव्हां ॾिठो त इंटरसिटी ट्रांसपोर्ट बि बंदि आहे, जंहिंमें रक्शन वारा, सुज़ुकिन वारा, डाटसननि वारा, प्राइवेट कारुनि हलाइण वारा, उन्हनि ते पाबंदी आहे। अगरि लिकी छुपी अगरि को थोरी घणी जेका असां पंहिंजे बचनि जी रोज़ी करण जी कोशिशि करे थो त उन में पुलिस अची वञे थी ऐं उन्हनि खे तमामु घणो तंग करे थी ऐं उन्हनि खां पैसनि जी घुर बि करे थी, जंहिंखां पोइ जेको आहे सो हू पंहिंजो रोज़गार लिकी छुपी जेको आहे सो करे सघनि था। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त जहिड़ी तरह सां हुकूमत हिकु ॿियो ट्रांसपोर्ट जंहिंखे असीं रेलगाड़ी चवंदा आहियूं, हिकिड़ो वॾो ज़रियो आहे इंसान जी आमद व रफ़्त जो, उनखे त इजाज़त ॾेई छॾी आहे। 15 ट्रेनूं अप ऐं 15 ट्रेन डाउन जेके आहिनि से उहे स्टार्ट कयूं वयूं आहिनि, जेके हली रहियूं आहिनि। त उन सां गॾोगॾु अगरि हीअ जेका पब्लिक ट्रांसपोर्ट आहे अगरि इनखे बि इजाज़त ॾिनी वञे त माण्हुनि जे लाइ तमामु घणी सहूलियत पैदा थी सघे थी। उन सां गॾोगॾु हैदराबाद जे ट्रांसपोर्टरनि जो इहो बि चवणु आहे त असां पंहिंजे बसुनि जा जेके अॾा आहिनि, जेके वैनुनि जा अॾा आहिनि, ऐं उन्हनि ते असां जेको सैनिटाइज़र जो बंदोबस्तु कयो आहे, हैंड ग्लव्स जो जेको आहे सो बंदोबस्तु कयो आहे। बग़ैर मास्क जे मुसाफ़िरनि खे जेको आहे सो गाॾीअ में न चढ़णु ॾींदासीं ऐं असां जेको आहे सो मास्क जो पंहिंजे तरफ़ां बंदोबस्तु कयो आहे। त ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हुकूमत अगरि इन ते ध्यानु न ॾिनो त इहे शयूं ख़राबी ॾांहुं जेको आहे सो वञी सघनि थियूं। ऐं तव्हांखे ॿुधायां त इन सिलसिले में कुझु ॾींहं अॻु हैदराबाद जे ट्रांसपोर्टरनि जो बदीन जे जेको स्टाफ आहे उन ते हिकु इजलास थियो। इजलास खां पोइ हुननि हिकिड़ो एहतिजाज जेको आहे सो हुकूमत जे ख़िलाफ़ु कयो ऐं उन्हनि इहा घुर कई त असांखे मशरूत इजाज़त ॾिनी वञे ट्रांसपोर्ट हलाइण जी। अगरि मशरूत इजाज़त न ॾिनी वई त असीं ट्रांसपोर्ट जेका असां हलाईंदासीं। पोइ भले हुकूमत असांखे जेको आहे सो इन सिलसिले में असां ते केस दाख़िल करे या असांखे जेलुनि में विझे, असीं जेको आहे सो ट्रांसपोर्ट हर सूरत में जेको आहे सो स्टार्ट ज़रूरु कंदासीं। हैदराबाद जो जेको जनरल बस स्टैंड आहे उते ट्रांसपोर्टरनि गाॾी हलाइणु शुरू कयूं, जेके मीरपुर ख़ासि ऐं बदीन जी लाइन ते शुरू कयूं। उनखां पोइ जेको आहे ज़िले इंतिज़ामिया, पुलिस ऐं RTE डिपार्टमेंट जेको आहे उहो तहरुक में अची वियो, जिन काफ़ी गाॾियुनि खे जेको आहे सो ज़ब्त करे पंहिंजी तहवील में वरितो ऐं उन्हनि ते ॻरा जुर्माना पिणु विधा विया। प्रोग्राम सिंध इशू पंहिंजी पुॼाणी तरफ़ वञी रहियो आहे। पंहिंजो तमामु घणो ख़्यालु कजो, पंहिंजे आसे पासे वारनि जो, पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु कजो। प्रोग्राम मां पंहिंजे मेज़बान जहांगीर साहिड़ो खे ॾींदा इजाज़त। अॻे हफ़्ते कंहिं नए मौज़ूअ सां गॾु, कंहिं नए इशू सां गॾु प्रोग्राम सिंध इशूअ में अव्हां सां गॾु शामिल गुफ़्तगू रहंदासीं। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह वाई।